नाज़रीन, हैदराबाद में बनी अॻु सखी पीरथाणे जे हद में ट्रक ड्राइवर हथां चीबाटल ट्रैफिक पुलिस एहलकार ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां राब्तो कयो आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर GM चांडियो सां। GM, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद में ॿ ॾींहं अॻु ट्रक ड्राइवर हथां ट्रक हेठां चिबाइटियल ट्रैफिक पुलिस एहलकार खादिम हुसैन ज़ख़्मनि जा सूर न सहंदे अॼु सुबुह दौरान इलाज सिविल अस्पताल में दम धणी हवाले करे छॾियो आहे, जंहिंजी नमाज़ जनाज़ा हैदराबाद पुलिस हेडक्वार्टर में अदा कई वई आहे। नमाज़ जनाज़ा में SSP ट्रैफिक मुख्तियार अहमद सोलंकी, ASP हेडक्वार्टर अनिल हैदर मनास, इंचार्ज DIB अकबर लुंड, DSP ट्रैफिक लतीफ़ाबाद, DSP ट्रैफिक सिटी शमसुल आरफीन ऐं SHO सखी पीर गुलाम हैदर शाहानी खां अलावा सियासी तौर समाजी शख़्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई। जनाज़ा नमाज़ खां पोइ मड़ तब्दीन लाइ संदसि अबाणे क़ब्रिस्तान सईदाबाद न्यू पियो वञे, जिथे संदसि मड़ मिटी मां हवाले कयो वेंदो। GM चांडियो, तफ़सील ॿुधाइण जे लाइ अवां जी महिरबानी।